अस्सलाम वालेकुम नाज़रीन, कल्याण न्यूज़ टीवी सां मां आहियां रहीम बख्श फंवर। सबका पहिरीं नज़र विझंदासीं अॼु जी अहम ख़बरुनि ते। अहिड़ी सालियाने कल्याण अवार्ड तकरीब सुभाणे 19 नवंबर ते मकली प्रेस क्लब ग्राउंड में थींदी। अस्सलाम वालेकुम सिंध वासियो, मां आहियां तव्हांजो पंहिंजो असद ख़ान कुरैशी। जीअं त हर साल जियां ठट्टे जे मकली प्रेस क्लब ग्राउंड ते कल्याण अवार्ड ॾिनो वेंदो हो, पर हिन भेरे कल्याण अवार्ड वारा दूल्हा दरिया ख़ान जे नाले ते अवार्ड ॾियनि था। दूल्हा दरिया ख़ान सिंध जो सूर्य पुटु हो। केरु न चाहींदो त दूल्हा दरिया ख़ान जो अवार्ड मूंखे मिले। इन्हीअ करे 19 नवंबर ते 2021 ते राति जो 8 बजे मकली प्रेस क्लब जे ग्राउंड ते अचणु न विसारींदा। आऊं बि ईंदुसि, ॿिया दोस्त बि ईंदा। सिंध सलामत, साथ सलामत, सदाई कर। अस्सलाम वालेकुम सिंध वासियो, जीअं त असां तव्हांजो पंहिंजो ग्रुप फिज़ा मारवी ग्रुप जीअं त हर साल जीअं ठट्टे मकली प्रेस क्लब ग्राउंड ते अवार्ड शो थी रहियो आहे, कल्याण अवार्ड शो। ऐं कल्याण अवार्ड वारा दूल्हे दरिया ख़ान जे नाले सां अवार्ड ॾींदा ऐं केरु न चाहींदो त असांखे दूल्हे दरिया ख़ान जो अवार्ड मिले। म्यूज़िकल शो बि थी रहियो, ॾाढी एंटरटेनमेंट थींदी 19 नवंबर ते राति जे 8 लॻे। अचनि न विसारिजो। थैंक यू सभिनी दोस्तनि खे अस्सलाम वालेकुम। दोस्तो, तारीख़ 19 नवंबर 2021 ते ठट्टे में प्रेस क्लब मकली ग्राउंड ते शहीद दूल्हा दरिया ख़ान अवार्ड थी रहियो आहे। सो तव्हां सभिनी खे गुज़ारिश थो कयां त घणे मां घणा दोस्त शरीक थियनि। मां बि उते हूंदुसि, पोइ गॾिजी कचहरियूं कंदासीं। महिरबानी दोस्तो। मूंसां मिल जाची तूं ॾियारीअ में, मूंसां मिल जाची तूं ॾियारीअ में, हिन मौसम थधिड़ी प्यारीअ में। अस्सलाम वालेकुम, या अली मदद। मां आहियां तव्हांजी पंहिंजी मॉडल सहर बलोच। जीअं त हर साल वांगुरु हिन साल बि ठट्टा मकली प्रेस क्लब में दूल्हा दरिया ख़ान जे नाले ते अवार्ड ॾिना वेंदा, जंहिंमें काफ़ी सारा म्यूज़िकल शो, स्टेज ड्रामा भी थींदा। असां भी ईंदासीं, तव्हां भी ज़रूर शिरकत कजो 19 नवंबर ते। थैंक यू सो मच। मूंखे इश्क जो शौक़ न हो तो आशिक मूंखे बनाए छॾियो। मूंखे इश्क जो शौक़ न हो तो आशिक मूंखे बनाए छॾियो। अॼु आहियां तो वटि फाथल, अॼु आहियां तो वटि फाथल, तो मूंखे फसाए छॾियो। मूंखे इश्क जो शौक़ न हो तो आशिक मूंखे बनाए छॾियो। तकरीब में सिंध जा नाले वारा अदीब, शाइर, दानिश्वर, फनकार, अदाकार, सहाफ़ी, उस्ताद, शागिर्द ऐं हर मकतब फ़िक्र सां तालुक़ रखंदड़ माण्हू शिरकत कंदा। तकरीब जी सदारत डॉक्टर शाहनवाज़ MK दल कंदा, जॾहिं त रोज़ानी कल्याण जो एडिटर आगा ज़फ़र, अली हसन रद्दारी ऐं ॿिया महिमान ख़ासि तौर शिरकत कंदा। तकरीब में फनकारा समीना कंवल, जावेद फ़कीर, फ़ाइज़ा अली, फरह शाहीन, मज़ाहिया आर्टिस्ट ज़ुल्फ़ी शाह उर्फ़ बसर बादशाह, मामा लालू, लेजेंड अदाकारा असद कुरैशी, निसार शाह समेत सिंध जा नाले वारा आर्टिस्ट पंहिंजे फ़न जो मुज़ाहिरो कंदा। मटियारी में जमियत उलमा इस्लाम जी अॻुवान अल्लामा तारिक मेमून सूमरो कॉन्फ्रेंस खे ख़िताब कंदे चयो त शहीद ख़ालिद मेमून सूमरो इस्लाम ऐं सिंध जे हक़नि जे लाइ पंहिंजी जान जो नज़रानो पेश कयो। हुन चयो त शहीद ख़ालिद सूमरो हर ऐवान ते इस्लाम जो दिफ़ा कयो ऐं मुल्क पाकिस्तान में अमन अमान लाइ कोशिशूं कयूं। शहीद इस्लाम कॉन्फ्रेंस में आशिकाने सिंध ऐं गुलामाने इस्लाम लखनि जी तादाद में शरीक थी शहीद ख़ालिद सूमरो खे ख़िराज तहसीन पेश कंदा। हुन चयो त 27 नवंबर वारे कॉन्फ्रेंस में काइद जमियत मौलाना फज़लुर रहमान समेत PTM जी मरकज़ी क़यादत ऐं मुल्क जा नामियारा आलिम ख़िताब कंदा। हुन चयो त कॉन्फ्रेंस सिंध जी तारीख़ी कॉन्फ्रेंस साबित थींदी। अल्लामा तारिक सूमरो चयो त मौजूदा हुकूमत ग़रीब अवाम जो जीअण जंजाल करे छॾियो आहे। रिकॉर्ड महांगाई सबबु अवाम बुख ऐं बदहाल जो शिकार बणिजी वई आहे। नदीम दरगाह लाल शहबाज़ कलंदर सेवण शरीफ़ जे सिजादा नशीन सैयद मुज़फ़र अली शाह सब्ज़वारी लाॾाणो करे वियो। मरहूम जो मर्द संदसि ख़ानदानी रस्म रिवाज मुताबिक़ धूल शहनाइन निगारनि जी गुंजार में उठनि जे काफ़िले सां दरगाह लाल शहबाज़ कलंदर ते आंदो वियो, जिते दरगाह लाल शहबाज़ कलंदर जी आख़िरी सलामी खां पोइ जनाज़े निमाज़ अदा करे अबाणी क़ब्रिस्तान मिटी मां हवाले कयो वियो। होॾे सियासी समाजी अॻुवाणी जो संदसि पोइरनि सां तज़ियत जो सिलसिलो जारी आहे। नाज़रीन, शाहपुर जानिया नवां जतोई वासिण
25 साला नौजवान नारी रिहाना खासकेली दौड़ शहर जे रहवासी 25 साला नौजवान गुलाम कादिर बालाजी सां नवाबशाह जी कोर्ट में प्यार जो परणो करे छॾियो। इन मौके ते नारी साफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त मुंहिंजा माइट मुंहिंजी शादी वॾी उमिरि वारे शख़्स सां कराइण चाहिनि पिया जेको मुंहिंजी मर्ज़ी जे ख़िलाफ़ हो। इन करे मूं पंहिंजी मर्ज़ी सां गुलाम कादिर बालाजी सां कोर्ट सगोरी में शरीयत मोहम्मदी मूजिब निकाह कयो आहे। हुन चयो त मुंहिंजे मुड़ुस ऐं इन जे माइटनि खे ख़तरो आहे। हुननि सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह ऐं IG सिंध ऐं ॿियनि आला इख़्तियारनि खां साज़िशूं कंदड़ जवाबदारनि ख़िलाफ़ क़दम खणण जो मुतालबो कयो आहे। मटियारी में पीराने पीर दस्तगीर हज़रत सैयद अब्दुल कादिर जिलानी रहमतुल्लाह अलैह जी 11वीं शरीफ के सिलसिले में मटियारी में मिलाद मुस्तफ़ा ऑर्गेनाइजेशन पारां हाजी माजिद कादरी, बशीर अहमद खत्री, अब्दुल कादिर बलादी, गुलाम नबी खासकली की अगवानी में रैली कढी हुई। रैली में वही तादाद में आशिकान दस्तगीर शरीक हुआ। रैली की खिताब कंदे अगवान हज़रत सैयदना अब्दुल कादिर जिलानी रहमतुल्लाह अलैह जी ज़िंदगी मुबारक ते रोशनी विधी, जंहिं बाद लंगर तक़सीम कयो वियो। नाज़रीन, ही हुई अॼु जूं अहम ख़बरूं। वधीक तफ़सीली ख़बरुनि लाइ विज़िट कंदा असांजी वेबसाइट www.dailykalyan.com, असांजो फेसबुक ऐं यूट्यूब पेज डेली कल्याण।